दोस्तों हींअर मां मौजूदु आहियां दरगाह हज़रत सचल सरमस्त वटि ऐं गंबट जो शहर बि मां लताड़ींदो आयो आहियां, घुमंदो आयो आहियां। गंबट जे अंदरे पासे ॾांहुं तव्हांखे तक़रीबन 10 मिंट या 12 लॻंदा तव्हांखे हीअ सचल सरमस्त जी दरगाह मिलंदी। ऐं हींअर गेट बंदि आहे, अंदरि नथा छॾनि, वॾी सख़्ती आहे किरोना वायरस जे करे, लॉकडाउन जे करे। हीअ सचल सरमस्त ऐं हेॾां हर दरगाह ते जीअं वेंदा आहिनि माण्हू नकुल खणी ऐं इहे पंहिंजो खुला खणी, हीअ दरगाह जी मार्केट आहे। कुझु तक़रीबन 7-8 दुकान खुलियल आहिनि, बाक़ी हीअ मार्केट सॼी बंदि आहे। ऐं हीअ सचल सरमस्त दरगाह गंबट में, जेको गंबट खां 12 मिंटनि जो फ़ासिलो आहे। 10-12 मिंट तव्हांखे लॻंदा मोटर साइकिल ते।